टंगू थोड़ी खड़कंदियूं वॾी महिरबानी साईं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहिब जी जल्दी पुरवकार तकरीब कोठाई आहे। अॼोको ॾींहुं साईं रोशन ब्रह्माणी साहिब जो जनम ॾींहुं आहे। असां हिकु साल पहिरीं बि साईं रोशन ब्रह्माणी जो जनम ॾींहुं मल्हायोसीं। जेको साईं खे बि यादि हूंदो हाजी वाहिद बख़्श बलाए जी होटल ते मल्हायोसीं। त उन तकरीब में ॾाढे साईं दोस्तनि ॾाढा सुठा लफ़्ज़ ॻाल्हाया हुआ ऐं सुठी साईं इहो भेटा पेश कई। असां साईं सां इलाही वक़्त खां गॾु रहिया आहियूं। साईं जूं इलाही ॻाल्हियूं आहिनि जेके असां कॾहिं बि न रखी सघंदा आहियूं। साईं तमामु हिकु समाजी वर्कर आहे। उनखां अलावा साईं जो इल्मी अदबी ऐं जेकियूं समाजी सरगर्मियूं आहिनि उहे बि नज़रअंदाज़ करण खां कॾहिं कोई बि नथो करे सघे उनखे नज़रअंदाज़। तमामु बहितरीनु शख़्सियत आहे जामशोर में। साईं जो नालो आहे पंहिंजो जामशोर में। जामशोर तोड़े हैदराबाद तोड़े सॼी सिंध में साईं जे लाइ तमामु घणा माण्हू आहिनि जेके साईं खे सुञाणनि था, साईं जी ख़िदमतुनि खां वाक़ुफ़ आहिनि। असां अॼु वरी बि साईं जे लाइ इहे चवंदासीं त अलाह करे साईं सदाईं कामयाबु रहे ऐं सिंध लाइ ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ ख़िदमत कंदो रहे।